अच्छा साईं निकाल के छॾे ॾियो। कहिड़ी उमिरि आहे तुंहिंजी शादी जी? उमिरि हुजे या न हुजे, हर हाल में सनम सां मूंखे शादी करणी आहे। ओ सोहना ओ जानी ओ सोहना तुझे सूंह जी तारीफ़ क्या छा, मूं वटि तोले अहिड़ा के अल्फाज़ न आहिनि। जलालत छोकरी के छक्का मंटा सा छॾई। खैरा छाते चिती थी आई, मंटा त पंहिंजो ई बचो आहे। मार मुखे बाबा मार, मां चवाई थी मार। एड़ी जिंदगी खो तो मुखे मौत भलिया। मंठार निकल में पता कहदी दुखाए दिल, अल्लाह नाराज थी पवंदी। असां उनजा हारी थोरे ही जो असांखे धमकियूं ॾे थो। शेर खान तू इन चक्कर वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करीं थो। वाद भूतर सिकंदर जो शादी आई। सिकंदर खान, मंठार तू यो सुठो नथो करी। तुझी जुर्रत कीअं थी शर्म सां शादी करण जी? शर्म हटी वई तूं। मां चवाई थी मां तोसां प्यार न है कंदी। हितां हले वञ। जाथे मुंहिंजो पीउ मां चाहींदो न, मां उते ई शादी कंदसि। असल में अॼु खां बाद नादर के चओ मुस्कान सां मिलण जो कोशिश न करे। हिटिया में गुल मां छकिया पोजानी पंहिंजा पेर रखजा। हिटिया में गुल मां छकिया पोजानी पंहिंजा पेर रखजा। हथ मुझे हथ में ॾेई, हथ मुझे हथ में ॾेई, तू गॾु मूंसां यार हलजा। लाला सिकंदर खान वीडियो स्टूडियो शिकारपुर। अरे कैसे मत खिलो था पंहिंजे हिसाब सां किलो था। ओरे ॾिसी ॻाल्हायो न। तोसां ॻाल्हायूं था या अरे तो मूंसां ॻाल्हायो था। तोसां ॻाल्हायूं था।
कैसा मिली जाए बाबा बैठो होटल ते बस छोरा मुंह के दिसी खिलन पिया तोखे तो खबर है बाबा मां या कावड़ी हो उन की ड्राई छड़ियो है ए बाबा सही ले ओहो बचला वो आए घर में ना तेरे जलाल सामान काथे रखूं बा चालू ताकते अच्छे अस्सलाम वालेकुम अदा बचल तू ठीक ताई अदा मां तो ठीक आहियां ॻोठ ॾे ख़ैरियत आहे गोठ में सब खैरियत है पर तुझे अखिन में गोड़ा चाचा मुंहिंजे अखियुनि में त लुड़क मंठार ॾेई छॾिया आहिनि मां नथो चाहियां मुंहिंजा लुड़क मिटी में गुम थी वञनि अदा बचल तव्हां जी ॻाल्हि मां सम्झो न आहियां शहर वारे छोकिरनि जी दोस्ती मुंहिंजे पुट खे त बिगाड़े छॾियो हर कंहिंसां विढ़ंदो रहंदो आहे असांखे भउ आहे त पाण खे नुक़सान न ॾेई छॾियो बचल तूं हे छा चई रहियो आहीं अदा जलाल मां सम्झाए सम्झाए थकी पिया मुंहिंजी ॻाल्हि कोन थो वठे हर रोज़ रत सां ॻाढ़ो थी अचे अदा जलाल मां बेवस आहियां तूं उन खे सम्झाए छॾ अदा बचल तू फिक्र ही न कर अचन दे अपनी बेईमान के अस्सलाम वालेकुम अदा मंटार अरे अरे तू ही देखी है खुशा बे खैरा बे खैर तू ॿुधाए खुशा बे खैरा अल्हम्दुलिल्लाह शुक्र ऐं शामी चाचे जलाल सां गॾु आयो अच्छा चाचू भी आया अच्छा हा वञ त तुंहिंजो ख़ैर न आहे छा मतलब है तुझो वञ घर अस्सलाम वालेकुम चाचा बाबा खुशा खैरा अरे खैर ता है चाचा छाते बई मुंह खराब कहीं बैठा हो अना मुंह खराब न क्या तू मुझे भाग के छो तंग क्यों एतरो चाचा बाबा तो मुंह ही मुंह को तंग है अञा बि चए त मुंहिंजो कसूर आहे राति जो ॾिस घणा टाइम थी वियो आहे हे मुड़ुसु हाणे आयो आहे पुछेसि इन महिल तक किथे हुयो छा पुछा अरे तू इन्हीं वक्त तक किथे हुए हाणे तो के मां पंहिंजे ॻोठ वठी वेंदुसि चाचा पर मां ॻोठ वञी करे कंदुसि छा अरे चरिया पुट तू नंढड़ो हुए तो के मां पंहिंजे कुले ते खणी पंहिंजे ॻोठ में घुमाईंदोसि हाणे जे उन ॻोठ में हलंदे मुंहिंजो दिलि ठरी पवंदो मंठार पुट पर चाचा पर कोन थी सुबुह तो के मां पंहिंजे ॻोठ वठी वेंदुसि ठीकु आहे चाचा मूंखे बि निंड वती आहे मां वञी सुम्हां बकरी विकणने विकड़ो छा भला बेलो खैरात कंदो मां छा घणे में ॾींदे वा 25000 न बा ईअं न कर कुझु रायती बाबा रयाती त कया तो तू भला घणो ॾींदे 2000 ॾींदो मैं ठीक आहे भला ॾे ठीकु आहे वा हा निकतो भलो चोरी और बकरी 20000 में के सद साहब केड़ो काई जो चोरी करे पांजो घर जो चोरी करे न्यूज़ पे वन्नी भेड़िया साहब मेहरबानी कर दे दी वनी पाना पटमा पान गरीब मिस्किन पैसा का दड़ो भैया
हे चल साहेबाला ना आई नंतर त्याच्याला का नोकरी वाला तबला पिटे का होता बस चोरी बकरी वगैरे विकण्याचे आहे ना सरदार घणा ॾींहं थी विया आहिनि शिकार कोन कयो अथसि हा जमाल मुंहिंजी बि दिलि चए थी त इहो शिकार थी वञे सरदार जानू छा सोचियो था हाणे हा यारू अॼु शिकार ज़रूरु कबो सरदार अॼु त तूं मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि कई थी सरदार वॾो टाइम थियो आहे हथियारनि खे ज़ंग लॻी वियो आहे सरदार असांखे त हाणे सब्र ई नथो अचे सरदार अहिड़े कमनि में देरि न कबो सरदार अॼु वाह जो मज़ो थींदो सरदार जीअं तव्हांजी मर्ज़ी सरदार पोइ देरि छा जी अचो साथियो हलो अचो के पैसा थी कट असां वटि पैसा न आहिनि असां मिसकिन हार आहियूं ट्रैक्टर काए था वञे वञी पंहिंजे दोतार खे हवाले ॾे ठीकु आहे साईं तव्हां ॾींदुसि ॾाढा भले सघंदासीं छा थियो थी छोरी वधिया जठ आणंदी अम्मा मंठार आयो आहे चाचे बचल जो पुट बाबे सां गॾु
पुट मंठार ख़ैर त आहे अॼु असांजे घर जो रस्तो कीअं भुली पियो आहे? बस चाची, चाचा ज़बरदस्ती वठी आयो आहे, पर हिते अचण खां बाद ईअं लॻो आहे त मां सही जॻह ते आहियो आहियां। चाची, मूंखे सनम ॾिसण सां अंदरि छो भॼी वई आहे? पुट मंठार हे त नंढे लाखों छोरी ईअं ई आहे, वरी चवंदा आहिनि त मां हिन ते ज़ुल्म थी करे, माटेली मां आहे न इन जे करे। चाची, ग़लती मुंहिंजी आहे, हुन मूंखे न आहे ॾिठो। हा पुट, मां सम्झां थी, तूं हुन सां न कोन टकरियो आहीं, उहो चंडरी छोरी ज़ोरी पाण तोसां टकरी आहे, मूंखे सॼी ख़बर आहे। सनम, तोखे छा थी वियो आहे? हाँ न न, मूंखे त कुझु बि न थियो। मूंखे ख़बर आहे। हाँ मां केरु आहियां? मंठार। पर तूं मूंखे ॾिसण सां अंदरि छो भॼी आई आहे? चाचा बच्चन तो सां गॾु न आयो? बाबू असां सां गॾु न आयो, हू ज़मीन ते कमु पियो करे। चङो, हाणे तूं ॿाहिरि वञ, बाबे वारा सभु ॿाहिरि वेठा आहिनि। छा तूं घर जे भातियुनि सां गॾु न वेंदी? अच मूं सां गॾु। छॾे ॾियो इन ॻाल्हियुनि खे, मानी जो बंदोबस्तु कयो। मंठार पुट वॾे ॾींहंनि खां पोइ असांजे घर आयो आहे। बाबा एतिरो मुंहिंजे अम्मे सां न ॻाल्हाए। हा हा, भाॼी तयारु आहे, छोरी वञ मानी पचाए। जी अम्मा, मां वञा थी। ड्राइवर छा थियो गाड़ी खे? मैडम गाड़ी ख़राब थी वई आहे। लही करे ॾिसोसि। छा तव्हां मूंखे सॾु कयो? तव्हां गाड़ी जान पहचान आहे, असांजी गाड़ी ख़राब थी वई आहे, ॾाढी गर्मी आहे। मां ॾिसांसि थो, मां ॾिसां। मैडम, तव्हांजी गाड़ी ठीक थी वई आहे। शुक्रिया तव्हांजो तारीफ़। मुंहिंजो नालो नादर आहे, मां हिन ॻोठ में रहां थो। महिरबानी तव्हांजो, तव्हां एन टाइम ते अची करे असांजी गाड़ी ठीकु कई। वॾी देरि कई आहे ड्राइवर, अञा तक न आयो आहे। हा त हाणे अचण वारा हूंदा। अच अदी अच, ॾाढी देरि करे आई आहियां। हा दा, रस्ते में थोड़ी गाड़ी ख़राब थी वई हुई। मुस्कान मूंखे सुञाणे थी? न न, मां तोखे नथी सुञाणा। अदा ही केरु आहे? अदी अफजल खान आहे।
मुंहिंजे पुराणे दोस्त जो पुटु आहे अधी हे असांजे घर रहे थो मुस्कान हली वेहूं भेण बाबा मां वञा थी गाह करण आदि सनम जल्दी मोटी जाए अचरजू हलूं सनम होॾिस मंठार अचे थो मंठार तूं काॾे जाॾे तूं ओॾे मां मां त वञा थी गाह कढण लाइ मां ॾिसां थो तूं गाह कीअं करे थी छा तूं घर जा ऐं ॿाहिरि जा कम पाण कंदी आहीं सनम मूंखे सुठो लॻंदो आहे घर जो कमु करणु हल त हलूं लॻे थो त वॾेरो सिकंदर असांजो रस्तो न छॾींदो असांखे रस्तो मटाइणो पवंदो सनम मुंहिंजा वॾा बि रस्तो छॾे ॾींदा मां चवां थी न त पाण खे रस्तो बदिलाइणो पवंदो हल सनम हिकु ॻाल्हि त ॿुधाए इहो वॾेरो सिकंदर ख़ान वेठो किथे आहे इहो असांजे ॻोठ जो वॾेरो आहे हर रोज़ सनम खे तंग कंदो आहे हल त हलूं अदा ख़ैर तव्हां परेशान अदा मां इहो ई सोचां थो सनम सां इहो छोरो केरु हुयो ऐं काथों जो हुयो हिन जी अखि में मूंखे नई दुश्मनी नज़र आई आहे अदा परेशान अची अहिड़ी ॻाल्हि ई न आहे अदा सनम मुंहिंजूं निंड्रियूं हराम करे छॾियूं आहिनि अदा साईं इन ॻाल्हि खे छॾे ॾियो कहिड़ी उमिरि आहे तुंहिंजी शादी जी उमिरि हुजे या न हुजे हर हाल में सनम सां मूंखे शादी करणी आहे ठीकु आहे अदा जीअं तुंहिंजी मर्ज़ी छा तयार कयो दीदा मुर्गी साईं मुर्गी आओ सॼा खणी
हमरा मालिक आयो पैसो न तो रे पैसा दे दो चाहे अरे जेब कतरी है जेब कतरी है रुको तो लो नहीं डाडो को पैसा दे दो ना सही बुक आला पैसा दे पर ना डाला का दे दो सही का तो पहले तो दे रख दो जल्दी जल्दी कर साफ कर जल्दी कर साफ कर अच्छा है भेड़ करा दो तो बढ़िया करो टोपी मार पैसा पैसा दे ये कितना हो दो सलाम पुट वञ नादर खे उथाए ॾिस सिज काथे आयो आहे। हाँ बाबा मां वञा थो। बाबा अदो नादर होटल ते सॼी राति कमु कंदो आहे हाणे उहो आराम में आहे थकी पियो आहे। अदा नादर उते ई बाबो सदाई थो। अदा नादर उते ई बाबो सदाई थो। सिजित ॾिस काथे आयो अञा सुतो पियो आहे। अदा कहिड़ो ख़्वाब पियो ॾिसां छॾे ॾे बा। भले भले अॼुकल्ह त वॾा ख़्वाब ॾिसणु शुरू कया थी। हल त हल मां अचां थो हल तूं यार हल मां अचां थो। आदर पुट वञ ॾिस वाहे में पाणी आहे न। हाँ बाबा वञा थो। नादर 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 छा आहे मुस्कान छा ॻाल्हि आहे? नादर सुबुह कोटी मां तोखे सॾु थी कयां तूं त मुंहिंजी सफ़ा ॿुधे ई नथो। नादर मां उन्हनि ॾींहंनि खां वठी तोखे दिलि ऐं जान सां चाहियां थी। छा तूं बि मूंसां प्यारु करें थो? मुस्कान इन ॻाल्हि जो जवाबु मां तोखे सुभाणे ॾींदुसि। त पोइ ठीकु आहे सुभाणे मां तुंहिंजे जवाब जो इंतज़ारु कंदसि। सनम आई लव यू। आई लव यू इहो वरी छा आहे? मां भी तो सां प्यार कयां थो। छा तू भी मूंसां प्यार करें थी? घर में अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदो कर। किथे अम्मा ॿुधी वठी त क़यामत अची वेंदी। ठीक आहे सनम असां उते ई मिलूं था जिते तुंहिंजी मां जो सोच भी न हुजे। त पोइ ॿुधाए मां तोसां किथे मिलां? मां ॻोठ जे ॿाहिरि आहियां बनी में तुंहिंजो इंतज़ारु कयां थो।
वटि तोले अहिड़ा के अल्फाज़ नाहिनि जेकी तूं करी थो कसम सां प्यारा मूं अॼु ताईं अहिड़ा ॾिठा नाज़ नाहिनि ओ सुहिणा ओ जानी ओ सुहिणा तुंहिंजे सूंहं जी तारीफ़ कयां छा मूं वटि तोले अहिड़ा के अल्फाज़ नाहिनि महबूब तुंहिंजो मिठो आ तरन्नम कोयल जा ॿुधा अहिड़ा आवाज़ नाहिनि ओ सुहिणा ओ जानी ओ सुहिणा तुंहिंजे सूंहं जी तारीफ़ कयां छा मूं वटि तोले अहिड़ा के अल्फाज़ नाहिनि जो तूं ऐलान आहीं ही कुदरत वारे जा लिखियल राज़ नाहिनि ओ सुहिणा ओ जानी ओ सुहिणा तुंहिंजे सूंहं जी तारीफ़ कयां छा मूं वटि तोले अहिड़ा के अल्फाज़ नाहिनि पिरी खूब जानी आशिक तू जो दिल बरास घर वीरानी हो मुझी हकीकत पिरी खूब जानी तो सां गॾु रही मूं तजुर्बो कयो तुंहिंजा नेण दिल बर तोखे बाज़ नाहिनि ओ सुहिणा ओ जानी ओ सुहिणा तुंहिंजे सूंहं जी तारीफ़ कयां छा मूं वटि तोले अहिड़ा के अल्फाज़ नाहिनि जेकी तूं करी थो कसम सां प्यारा मूं अॼु ताईं अहिड़ा ॾिठा नाज़ नाहिनि ओ सुहिणा ओ जानी ओ सुहिणा तुंहिंजे सूंहं जी तारीफ़ कयां छा मूं वटि तोले अहिड़ा के अल्फाज़ नाहिनि मंठार मूंखे ज़िंदगी ॾाढो सतायो आहे पर हाणे तूं न सताईंजांइ मूंखे इहा मुंहिंजी ज़िंदगी जी आख़िरी आस आहे जेकॾहिं सनम तूं मूंसां बेवफ़ाई करे मूंखे छॾे ॾिनो त मुंहिंजो छा थींदो मंठार ईअं न चओ अबाड़ी मंठार बाबू तो एॾा ई अचे पियो हाणे छा कयूं
मंठार बाबे अगरि हिते ॾिसी वरितो न पाण ॿिन्हिनि जो ख़ैरु नाहे। मूंखे कहिड़ी ख़बर त चाचे खे तूं पाण सां गॾु वठी ईंदे। हिकिड़ो कमु कर, तूं हितो वञ, मां हितो निकिरी वञा थो। साजिद काॾों पियो अची, ख़ैर त आहे न? अदा ख़ैर आहे, कम सां वियो। अदा वॾा ॾींहं थिया आहिनि, सनम खे ॾिठो ई न आहे। अदा तूं सनम जे प्यार में चरियो अची वियो। अदा जंहिंखे प्यारु थींदो आहे ख़बर उन खे हूंदी आहे। ओ सनम भांडी शरीफ में 5 रुपया आए तो तब्दीली है बाबा 20 रुपया पिला है सोडा। अरे 20 रुपया थोड़ा थी तब्दीली है इमरान खान जी बात है न तो आजे करे असां गरीबन खे नथा ॾियूं। हटो घटो मजूरी करवाजे अब तुम दिखाई को सही को मैं जमा तुम देवा दो तुम लगो थे। वालेकुम अस्सलाम। चाचा मां शहर वञा थो, जेकॾहिं तूं इजाज़त ॾीं त मां सनम खे पाण सां गॾु वठी वञा। हा पुट, सनम खे शहर वठी वञ। न बाबा न, मां शहर कोन वेंदसि। ही सनम तूं मंठार सां शहर वञ। हलो सनम हलो। जलालत छोकरी के छका मंठार सां छॾई। ख़ैर छा ते चिती थी आई? मंठार त पंहिंजो ई बचो आहे। हिकिड़े ॾींहुं मंठार खां खटियो खाईंदे ॿुधाईंदी साईं वो ॾींहुं तूं मुंहिंजो चवण न वठ, पछताईंदे। जलाल मां चवां थी पछताईंदे। अल्लाह ख़ैर कंदो, अल्लाह ख़ैर कंदो। ठीक आहे तूं हाली कड़क। वरी छा थियो? तुझे अॻियां कोई मुंहिंजो हथ वठे तो तोखे सुठो लॻंदो? पोइ तूं पाराए न। छोरी तोखे पंहिंजी पीउ जी इज़त जो ज़रो बि ख्याल न आहे। सनम तुझे ख़ातिर मूंखे छा छा ॿुधणो पवंदो ऐं छा छा सहणो पवंदो। मार मूंखे बाबा मार, मां चवां थी मार। अहिड़ी ज़िंदगी खो त मूंखे मौत भली आहे। न मूंखे जीअण ॾियो था न मूंखे मारण ॾियो था। सॼी उमिरि हिन मुंहिंजी माउ जी ॿुधी अथव। सनम
इज़त रखी इनके विचारे छॾ बाबा मंठारो प्यार तुझी इज़त को वधीक ना है। मां नंढी हूंदे खां पंहिंजी हिन मां जा ताना सा आहिनि ऐं सॼी ज़िंदगी हिन घर में नौकराणी थी रही आहियां। ठीकु आहे बाबा, जेको तुंहिंजो ऐं अम्मा जो हुकुम आहे मूंखे क़बूल आहे। शाबाश तोखे न्याणी, तो मां जी इज़त कई आहे। मंठार पुट, मूंखे तो मां इहा उमेद न हुई। छो ख़ैर त आहे चाची? अञा पुछे तो ख़ैर त आहे? मंठार निकिर में हले जा। जलाल, मां चवां थी वञ, अॼु जो अॼु वञ, इन छोरी जो सिकंदर खान सां रिश्तो करे आ त ख़बर पए न छोरी खे। खैरा जेका तुझी मर्जी, मां वञा थो। अम्मा भलो कयो थी, अबे के मोकिलो थी। जावेद साहब, सुठो इन में थी त असांजो रस्तो छॾे ॾे। अॻे बि तो कंहिं ग़रीब जे मथो नाइंसाफ़ी ज़ुल्म कयो अथई। जावेद साहब, असां सरदार जो रस्तो छॾे ॾे, हटी परे थी। जावेद साहब, लॻे थो त तव्हां असांजो रस्तो कोन छॾींदो। सरदार, असांजी गोलियूं ख़तम थियण वारा आहिनि। अचो साथियो, हलो। मता कह जी दुखाए दिल, खुदा नाराज थी पवंदी। मता कह जी दुखाए दिल, अल्लाह नाराज थी पवंदी। नथी दो सफ़ा संग दिल, नथी दो सफ़ा संग दिल, खुदा नाराज थी पवंदी। अल्लाह नाराज थी पवंदी। मता कह जी दुखाए दिल, खुदा नाराज थी पवंदी। मता कह जी दुखाए दिल, अल्लाह नाराज थी पवंदी। नथी दो सफ़ा
जी दुखाए दिल खुदा नाराज थी पवंदी नाराज थी पवंदी मता कह जी दुखाए दिल खुदा नाराज थी पवंदी कह जी दुखाए दिल खुदा नाराज थी पवंदी नाराज थी पवंदी मता कह जी दुखाए दिल खुदा नाराज थी पवंदी मता कह जी दुखाए दिल खुदा नाराज थी पवंदी नथी दो सफा संग दिल नथी दो सफा संग दिल खुदा नाराज थी पवंदी अल्लाह नाराज थी पवंदी मता कह जी दुखाए दिल खुदा नाराज थी पवंदी मता कह जी दुखाए दिल खुदा नाराज थी पवंदी मता कह जी दुखाए दिल अल्लाह नाराज थी पवंदी मता कह जी दुखाए दिल खुदा नाराज थी पवंदी
खुद ते ॾिस पंहिंजो कद ते ॾिस वञ कमु कर महिनत कर ॾंडो ॾोटो आहे सफ़ा न खपे छॾियो थी कमु कर रोज़गार कर अफजल खान छा ॻाल्हि आहे तूं उदास लॻी थो बालाज खान तो को मां हिकिड़ी शइ घुरणु चाहियां थो बालाज खान छा उहो शइ मूंखे ॾेई सघंदे तूं चई ॾिस अदा तुंहिंजे लाइ त जान बि हाज़िर आहे जेकॾहिं उहो शइ तोखे जान खां वधीक प्यारी हुजे अफजल खान तूं चवणु छा थो चाहीं छा ॻाल्हि आहे जेको बि चवणो थी दिलि खोले चओ बालाज खान तूं पंहिंजे भेण जो रिश्तो मूंखे ॾेई छॾ अफजल खान इन ॾींहं जो त मूंखे वॾो इंतज़ारु हो अफजल खान मुस्कान जी शादी तोसां ई थींदी मुस्कान ख़ैर त आहे अॼु तूं मूंखे ॾाढी परेशान लॻे थी नादर अॼु मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी आहे मुंहिंजे दिलि में ॾाढो खुटखुटो थो थिए मुस्कान आख़िर छो परेशान आहे ॿुधाए न ॻाल्हि छा आहे छो परेशान करें थी मूंखे नादर मां तोखे जुदा नथी थियणु चाहियां अॼु मां अदे बालाज खान खे अफजल खान सां ॻाल्हि कंदे ॿुधियो आहे हू मुंहिंजी शादी अफजल खान सां करणु थो चाहे जेकॾहिं तूं मूंखे न मिले त मां मरी वेंदसि न मुस्कान अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर मरनि तुंहिंजा दुश्मन तोखां मूंखे कोई बि जुदा नथो करे सघे मुस्कान अस्सलाम वालेकुम शेर खान वालेकुम सलाम तू पंहिंजे पुट खे सम्झाए छो न तो मुस्कान सां मिले थो हा कमदार मां उनखे सम्झाए छॾींदुसि तोखे ख़बर आहे हिन इलाइक़े जो बालाज खान ज़मींदार आहे हा कमदार हू ज़मींदार ज़रूरु आहे पर असां बि पंहिंजी ज़मीन ते वेठा आहियूं न असां उनजा हारी थोरे आहियूं जो असांखे धमकियूं ॾिए थो शेर खान तू हिन चकर वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करीं थो हा कमदार जम जादू हाणे हल कोन सम्झाईंदेसि तूं बस कर जानी छा थो चई छो त मां आहियां जानी खाईंदो आहियां रुखी मानी बाबा साईं नूर भटार जो कसम आऊं पंहिंजा खिलंदा ॾिसी आयो आहियां नादर ऐं असलम जाथे में भी मिले कुटकोरे वठी चोस जी बालाज खान मां हाणे ई वञा थो अफजल खान हलो त हलो देरि छा जी आहे हलो त हलो भाउ
ॾे हाल ख़ैर त आहे कीअं भुलिजी पियो आहियां। सिकंदर खान सनम धी जो रिश्तो खणी तो वटि आयो आहियां। जलाल हे तूं छा पियो चवीं? जे कॾहिं तूं हे पंध करे आ त हे रिश्तो असांखे मंज़ूर आहे। सिकंदर खान पोइ मां इहो रिश्तो पको सम्झां? हा हा जलाल तूं पक ई सम्झ। जलाल तव्हां अदे जी धूमधाम सां शादी कंदासीं। पोइ ठीकु आहे मां हलां थो। अदा मुबारक चई। ख़ैर मुबारक। ख़बर न आहे छा मंठार सौट जलाल सनम जी शादी सिकंदर खान सां कराए थी अॼु अॼु। अर्जू इहो तूं कहिड़ी ॻाल्हि थो करीं? सनम मूंसां बेवफ़ाई नथी करे सघे। न सिकंदर खान मां तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि। वाद भूतर सिकंदर जो शादी आई काई जा त मजा ही मजा पा। अल्लाह करे भंडार में रोज शादी होती ना हाय पैसा भी मिलता ढूंढ भी आता थे। सिकंदर खान मंठार तूं इहो सुठो नथो करीं। तुझी जुर्रत कीअं थी सनम सां शादी करण जी? सनम हटी वई तूं। मां चवां थी मां तोसां प्यार न है कंदी। हितां हलो वञ। जाथे मुंहिंजो पीउ मां चाहींदो न मां उते ई शादी कंदसि। सनम तूं सिर्फ़ मुंहिंजी ऐं मुंहिंजी ॿिए कंहिंजी थी नथी सघे। हल अच। मां चाहियां थी छॾ। अगरि मूंखे ज़िंदा ॾिसण थो चाहीं न त हितां हल वेंदे न त सॼे ॻोठ में सॼे राज में असांजी बेइज़ती कराई।
मंठार मूंखे माफ़ करे छॾिजांइ। मां बाबा वारनि जी इज़त ते करे मजबूर हुयमि। मंठार मूंखे माफ़ करे छॾिजांइ। माफी कर बाबा, माफी कर। माफी से सरकारी अरे शीशो बंद करते दी सयाला ए न करते दी सयाला के अल्लाह जी छोड़ो जय पति बाहर के सब पी न सके तो चेहरा जड़ो बस सयाला जे नाले लोड़ा लोड़ा नहीं तो सयाला ना रात दो भाई सिल तगारी खाना बाबा भाई सिल तगारी के दो अमा वाया वाया फुल तेरे से बाजू अल्लाह खुश कर बगे त्रोटर कना से अल्लाह कबूल न मैं गरीबा है ऐ सूरन जो सता लाया अलग में से जमाल हे कंहिंखे वठी आया हो? सरदार मुंहिंजो नालो मंठार आहे। मंठार इहो तुंहिंजो हालत कीअं थियो? सरदार मां सूरन जो सतायल आहियां ऐं मूंसां बेवफ़ाई थी आहे। मंठार मां सम्झी वियुसि तोखे इश्क जो धक लॻो आहे। साथियो हे अॼु खां पोइ असांजो टोले जो साथी आहे। ठीकु आहे सरदार जीअं तव्हां दोस्तनि जी मर्ज़ी। भले भले सरदार असां बि इन ॻाल्हि में ख़ुशि आहियूं। असलम अॼु खां बाद नादर के चओ मुस्कान से मिलण जो कोशिश न करे।
नादर पुट असलम काॾे वियो आहे? बाबा मूंखे ख़बर न आहे। असलम हे छा थी वियो? हा हे छा थी वियो? छा थियो थी पुट? ख़ैर त आहे? बाबा अहिड़ी का ॻाल्हि न आहे, मां किरी पियो आहियां। कहिड़ी शइ मूं किरियो आहे? ना अदा कुझु न कुझु असां खां लिकाए थो। अदा चयमि न कुझु बि ॻाल्हि न आहे। अदा तूं ॿुधाए छो नथो तोखे कंहिं मारियो आहे? ॿियो वरी केरु हुयो? अफ़ज़ल खान वारा बालाज खान वारा हुया। आख़िर छा ॻाल्हि आहे पुट? ॿुधाए छो नथो? ॿुधाए त सही न। बाबा हे मुहांडो बालाज खान जी भेण सां प्यार थो करई। अदा अफ़ज़ल खान वारनि खे मां ॾिसी रहंदुमि। ना अदा असांखे कंहिंसां दुश्मनी न आहे करणो। अदर पुट असीं ग़रीब आहियूं, पुट हू अमीर आहिनि। मुस्कान जो ॻाल्हि दिलि खां कढी छॾ। ना बाबा न, उहे मुस्कान खां मूंखां जुदा नथा करे सघनि। असां सभिनि खे मारे पोइ तूं मुस्कान सां मिल। अफजल खान दे हाल नादर जे भाउ असलम जो। हा बालाज खान असां उन्हनि खे सटको ॾेई आया आहियूं। हा दा उन्हनि जे लाइ हाणे घणो थी वियो? बाबा सन जावी साहब थो अचे। अस्सलाम वालेकुम। खुश आयो बाबा। खुश आयो। ख़ैर त आहे? असांजे घर जो रस्तो कीअं भुली पियो आहीं? हा बालाज खान, कुझु कम ई अहिड़ा हूंदा आहिनि जे पाण खे अची करे इहे कम ॿुधाइणा पवंदा आहिनि। तव्हां त इलाइक़े जा वॾा ज़मींदार आहियो, अहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हांखे ज़ेब नथा ॾियनि। ठीकु आहे बालाज खान, मां हलां थो। तव्हांजो जेको ई कमु आहे मूंखे चई छॾो। तुंहिंजो भाउ बालाज खान वारनि मुंहिंजो भाउ खे अॼु कुटियो अथनि। नादर तुंहिंजी मोहबत मूंखे अहिड़े मोड़ ते आणे छॾियो आहे, मां त सफ़ा परेशान थी वई आहियां। मुस्कान, कोई बि तुंहिंजे मुंहिंजे प्यार जो दुश्मन थियो तो गॾिजी मुक़ाबिलो कंदासीं। नादर जेकॾहिं मां शादी कंदसि सिर्फ़ु तोसां कंदसि, न त तोखे मूंखे सिर्फ़ु मौत जुदा करे सघे थी, न त कंहिंजी भेणी न आहे। हा हा मुस्कान, में गुलमा छपिया पोजानी पंहिंजा पेर रखजा। हिटिया में गुलमा छपिया पोजानी पंहिंजा पेर रखजा। हथ मुझे हथ में ॾेई, हथ मुझे हथ में ॾेई, तूं गॾु मूंसां यार हलजा। हिटिया में गुलमा छपिया पोजानी पंहिंजा पेर रखजा। हिटिया में गुलमा छपिया पोजानी पंहिंजा पेर रखजा। हथ मुझे हथ में ॾेई, हथ मुझे हथ में ॾेई, तूं गॾु मूंसां यार हलजा। हिटिया में गुलमा छपिया पोजानी पंहिंजा पेर रखजा। हिटिया में गुलमा छपिया पोजानी पंहिंजा पेर रखजा। तुझू कजल कहारी थई, कहिड़ी तारीफ़ कया हर अदा प्यारी थई।
गजल कहारी थई कहिड़ी तारीफ़ कया हर अदा प्यारी थई मुर्गी ॻाल्हाए मिठड़ा मुर्गी ॻाल्हाए मिठड़ा तूं हुस्न जो ख़ैर कढी जा हिकीअ में गुल मां छटिया पोइ जानी पंहिंजा पैर रखे जा हिकीअ में गुल मां छटिया पोइ जानी पंहिंजा पैर रखे जा थाने ते तू जो थो दीदार कया बहाने बहाने ते मसा आयो आही मुझे आस थाने ते तू जो थो दीदार कया बहाने बहाने ते मुझो सचो प्यार सुहड़ा मुझो सचो प्यार सुहड़ा तू साह में समाए छड़ी जा हिकीअ में गुल मां छटिया पोइ जानी पंहिंजा पैर रखे जा हिकीअ में गुल मां छटिया पोइ जानी पंहिंजा पैर रखे जा मुझे प्यार के बशीर पवर सुठो रब रखे यार के नजर न लगे के जी तुझे मुझे प्यार के बशीर पवर सुठो रब रखे यार के पकी दिल कदे न कदा पकी दिल कदे न कदा न मुख पंहिंजो प्यार पलगा हिकीअ में गुल मां छटिया पोइ जानी पंहिंजा पैर रखे जा हिकीअ में गुल मां छटिया पोइ जानी पंहिंजा पैर रखे जा हथ मुझे हथ में ॾेई हथ मुझे हथ में ॾेई तूं गॾु मूंसां यार हल जा हिकीअ में गुल मां छटिया पोइ जानी पंहिंजा पैर रखे जा हिकीअ में गुल मां छटिया पोइ जानी पंहिंजा पैर रखे जा हथ मुझे हथ में ॾेई हथ मुझे हथ में ॾेई तूं गॾु मूंसां यार हल जा हिकीअ में गुल मां छटिया पोइ जानी पंहिंजा पैर रखे जा हिकीअ में गुल मां छटिया पोइ जानी पंहिंजा पैर रखे जा शेर खान तो के घणा ही चक्कर समझाए पंहिंजे पुट के समझाए तो पंहिंजे पुट के न समझायो अफजल खान मांजो शेर खान नालो आहे मां शेर आहियां सुठो थी मुंहिंजो रस्तो छॾे ॾे हटी पोइते थी वञ जेकर नथो मुड़े त मारणो थी भली मारे छॾ पर हिकिड़ो ॻाल्हि मुंहिंजो यादि रखजांइ मुंहिंजो पुटु नादर तोखे ज़िंदा कोन छॾींदो पर तुंहिंजो ख़ानदान ख़तम करे छॾींदो मरण के लिए तैयार थी वञ शेर खान मरण जे लाइ तयार थी वई घणा ॾींहं खाधा थी
कजो बाबा। अदा बाबा के चाहते होता बाबा सब कुछ मुझे वजह करते हो बाबा। बाबा मुझे माफ कर दे बाबा। कसम मुके बाबा तुझे बेकना खून जो तुझो एड़ो त पनांद कुंदस जे दुनिया वारन जा वडसन में वात पट जीविंदा वात। बाबा तुझे बेगुनाह रत जो कसम तुझे दुश्मन के कोन छड़ी दुश्मन अगर मां मरी वैस तो मुझे डटो बा अपना जरूर कर दो। उठी असलम पंहिंजे पीउ के मारे मथा रोए तो बस कर उठी। न साहब मुझे बाबा के बालाज खान वारन मारियो आ। न साहब ना मुझे पी के ना मारियो साहब। तसड़े छोरा छोड़ो कूड़ो नहीं तो अरे बतिया लो। अदा बालाज खान मां शेर खान के मारे आयो आ। ॾाढो भलो दा ॾाढो भलो। पंहिंजे पीउ खे कीअं मारी तूं पंहिंजे पीउ खे मारियो आहीं ॿुधाए मूंखे न छॾिजो। साहब एतरो जुल्म कर जमाने सही भी सके। अरे हिक त पंहिंजे पीउ खे मारे ॿियो वरी स्मरण। अस्सलाम वालेकुम बाबा साईं। वालेकुम अस्सलाम। बाबा साईं जावेद साहब असलम के शेर जे खून जे थाने वठी वियो। जानी तू बस ॾिसंदो रह इन्हनि जी ज़िंदगी आज़ाब करे छॾींदुसि आज़ाब। बालाज खान मुस्कान के बारे में तव्हां छा सोचियो आहे? अदा साईं मुस्कान असांजे लाइ कुझु न आहे बचायो। मुंहिंजो नालो आहे जानी ऐं खंदो आहियां रुखी बानी। होतार हिन जो कुझु तो पिलो कयो। होतार नादर वारा ॾाढो पेट दव थी विया थी। शायदि उन्हनि खे बालाज खान जी ताक़त जी ख़बर ई न आहे। उनखे कमरे में बंदि करे छॾियो आहे ऐं उहा हाणे घर खां ॿाहिरि वेंदी बि न। बाक़ी रही ॻाल्हि नादू वारनि जी इन्हनि खे अहिड़ी मौत ॾिसण जी दुनिया ॾिसंदी रहे।
मंठार छा ॻाल्हि आहे अॼु मायूस वेठो आहे? हाँ यार जानू मुंहिंजो दोस्त आहे नादर पटरे बालाज खान हुनजे पीउ खे मारे करे ऐं हुनजो पीउ जे इल्ज़ाम में जावेद साहब उनखे थाणे वठी वियो हुनजे भाउ खे असलम खे। यार मां परेशान आहियां, ॿुधो आहियां कल्ह खां वठी मूंखे आराम ई नथो अचे। हलो त हुनखे ॾिसे जो मुंहिंजो दोस्त आहे, उनजो हाल थो वठी अचूं। हाँ सरदार हल त हलूं हाणे। नादर अल्लाह ख़ैर कंदो, तू दिल न लाए, तू फिक्र ही न कर। हे ॾिस हे पंहिंजा साथी वठी आयो आहियां। उथी उथी बालाज खान वारनि मुंहिंजे पीउ खे मारियो अथनि। अबे जो खून जे उहिदे में जावेद साहब मुंहिंजे भाउ खे गिरफ़्तार करे वियो। मंठार जावेद साहब ॾाढो ज़ालिम माण्हू आहे। नादर तू सबर कर, अल्लाह साईं चङी कंदो ऐं असां आहियूं, तू फिक्र ई न कर। नादर नादर ही मुंहिंजो दोस्त जानू आहे। जॾहिं मासां बि ज़ुल्म थियो हो न त हिन मूंखे सहारो ॾिनो ऐं अॼु खां बाद तू बि असांजो साथी आहे सभिनि जो। सरदार असांखे नादर जी मदद करणु खपे। नादर अॼु ई वञी तुंहिंजे भाउ खे थाणे मां कढाए था अचूं। सरदार जीअं तव्हां दोस्त जी मर्ज़ी। अदा जावेद साहब तोखे धकण आहे, माराए छॾियो। मां कोन छॾंदुमि जावेद साहब खे। न अदा न, मां कोन छॾंदुमि जावेद साहब खे। बस ना बस खैर है नादर, खैर अल्लाह चंगी कंदो। जावेद साहब तोखे मां ॾिसी रहंदुसि। मुंहिंजे बेगुनाह भाउ खे धक्का हणी हणी तूं माराए छॾियो आहे। जेसिताईं मुंहिंजी सिसी में साह आहे तोखे सुख जो साह खणणु कोन ॾींदुसि। जावेद साहब कोन ॾींदुसि। अदा अफजल खान मोहतार नेक मोहम्मद सिंध जो जमींदार। खुश बहुत ठीक ठाक। बोतार रात मंठार नादर ऐं जानू सां गॾु थाणे ते हमिलो करे असलम थाणे में पहिरियों ई मुयो पियो। उन्हनि खे त ख़बर ई न आहे, असलम खे थाणे में माराए छॾियो। बालाज खान इहो कमु त ॾाढो सुठो करायो थी। सारे खान मुस्कान त घर खां ॿाहिरि न आहे वई। ना अदा अहिड़ी काई ॻाल्हि न, मुस्कान घर में आहे। मंठार नादर अचो त हलूं वॾे बालाज खान वारनि जो पंप फुरे अचूं।
हाँ यार जानू अज खां बाद बालाज खान वारन जो बर्बादी जो ॾींहुं शुरू थी चुको है। सरदार जानू बालाज खान वारन मुते ॾाढो ज़ुल्म कयो आहे। उन्हनि खे ज़िंदा मां कोन छॾींदुसि। हा नादर तो सां वाकई वॾो ज़ुल्म थियो आहे। अल्लाह कंदो उहो ॾींहुं जल्दी ईंदो जॾहिं असां बालाज वारनि खे मारींदासीं। सरदार मां बालाज खान ज़िंदा कोन छॾंदुमि। सरदार जानू तुंहिंजे मथां असांजी जान बि हाज़ुर आहे। सरदार असांजो आख़िरी दम में तोसां साथ आहे। सरदार असां तुंहिंजे हुकुम ते विढ़ंदासीं। मां बालाज खान वारनि जा निटियूं हराम करे छॾींदुमि। अचो हलो हलो। शेर खान मरण जे लाइ तयार थी वई। घणा ॾींहं खाधा थी। यार नादर छा तो सोची अल्लाह ख़ैर कंदो वक़्तु जवाननि जे मथां ईंदो आहे। बस दोस्त छा सोचूं था। कॾहिं हथ में कोडार हुई कॾहिं कलम हुई अॼु हथियार था खयूं अथायूं। अल्लाह ख़ैर कंदो अल्लाह ख़ैर कंदो। दी जानू नादर ऐं मंठार वारनि असांजे पंप खे लुटे सुठो न आहे कयो। इन्हनि खे अहिड़ी त मौत जी मार ॾींदासीं जो यादि कंदा। हो तार अॼु त असांजी दिलि जी ॻाल्हि कई थी। असां त उन्हनि खे अहिड़ो मौत ॾींदासीं सॼो ज़िंदगी यादि रखंदा। हा अफ़ज़ल खान जीअं तूं चएं थो ईअं थींदो। मुतार मुंहिंजी दिलि बि ईअं चए थी। बाबा साईं जलाल मारे अचो पोइ इन्हनि खे ख़बर पवंदी छो जो मुंहिंजो नालो आहे कमदार जानी ऐं खईंदो आहियां रुखी मानी। हा जानी वॾे ॾींहंनि खां पोइ कम जी ॻाल्हि कई थी। सारिन ऐं अफ़ज़ल वञो इन्हनि खे ख़तमु करे थो। वालेकुम अस्सलाम। अदा जलाल मां मंठार खे वठण आहियां। मंठार किथे आहे? अदा जंहिं ॾींहं खां वठी सनम जी शादी कई हुई न मां मंठार मुंहिंजे घर वापसि कोन आयो आहे। अदा शर्मंदो आहियां तव्हांजे अॻियां। मां सनम जी शादी सिकंदर खान सां कराए छॾियो आहे। अदा जलाल मुंहिंजे पुट में कहिड़ी कमी हुई? अदा बचल मां मंठार पंहिंजे घर वठी आयो हुउसि खैरा ॾाइण पर खैरा उन सां न पियो ठहे। अदा मां मजबूर आहियां खैरा जे हथां छो कि उहो नाग आहे नाग। वडेरा अफजल खान छो आयो मुझे घर में? छा गुनाह कयो मां तव्हांजो? मां तोखे मारण आयो आहियां। मरण जे लाइ तयार थी कलमो पढ़। खैरा ये छा थी वियो? पुट मां सगाई सही वडेरा मुझे घर में गिरी तू खून क्या थी? मैं तुझे कहना ना क्यों? जलाल भर कलमा।
खाधा थी तो अफजल खान के ॾिसे पंहिंजी मौत के ॾिस। छा ॻाल्हि आहे मंठार, अॼु ॾाढो परेशान लॻे थो। न यार जानू, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे यार नादर। अॼु मुंहिंजे दिलि खे चैन ई नथो अचे। अल्लाह साईं ख़ैर करे। नादा मंठार, अॼु का अहिड़ी ॻाल्हि त आहे न जेको तुंहिंजो दिलि खुटखुट करे थो। जाओ तोखे वहम थिए थो मंठार। नादा मंठार, दिलि वॾी कर, अल्लाह भलाई कंदो। उस्ताद अल्लाह नाले दे बा माफ़ कर बा। छाजी माफ़ी आ बा? अल्लाह जे नाले दे भी माफ़ी। शर्म कर बा, एॾो सारो बुत बाटी जीवनी को कमा। शर्म मनो ना है किदे में दो दे दे। ईअं न कर बाबा, एॾो सारो जानवर सावनी काथे कमा। छा के चोरी कयो भी पुलिस वटो ना ओ मानी होटल ते वणू तो मना के मोचड़ा खाऊं ता पैसो दीदो में आए ही ना काडे वणू। चोरी तो के केर दे तू चोरी करवा? छा के जिलतगारी खड़ी न था गुड भाई होटल ते पेशगारी करवा। पेशगारी वारो यो काम कयो से खुदा दी कसम सपा ढूंढ लो तो होयो। अब ने नीचे लोड़ाई को भी 100 दिन अल्लाह खुश कंदो यो बा। दुआ कर। जावेद साहब, तो ॾिठो न नादर वारनि मुंहिंजे भाउ सारिन खे मारे छॾियो। बालाज खान, तू अहिड़ो कदम न खणजांइ, मतां तोखे नुक़सान थिए। न जावेद साहब, हाणे असां माठ करे कोन वेंदासीं। ॾिस बालाज खान, तू बि त हुननि जो ख़ानदान मारियो आहे, हुननि खे बि त कुझु करिणो पवंदो न। ना साहब, मां हाणे हुननि खे कोन छॾींदुसि। बोतार ॾाढो नाजाइज़ी कयो अथनि असां सां। बोतार हुकम कर तूं। बालाज खान, तू पंहिंजा माण्हू गॾु करे वठ, ॿई गॾिजी करे हुननि ते हमिलो कंदासीं। साहब, मां बि पंहिंजा माण्हू वठी उते ईंदुसि। अल्लाह जे नाले ते बा हटो घटो सुरत गारी खण मेहनत कर भाई मजूरी कर इने छो दवा सेठ छा कयो गरीब ता मड़ी पेट पालियो था बा यो रोजगार आ। जानू 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 आए साहब इन टिन दिन लाके बाहर कर छड़िया मंठार ऐं नादर वारनि जो कुझु बिलो करणो पवंदो। साहब हक़ हलो हुनजे बेले ते हमला कयो। ठीकु आहे, अहिड़ी का ॻाल्हि आहे, खे वञी गिरफ़्तार करे था अचूं। सरदार लगे तो कोई अचे तो छागले मसबूला को तो के बोले हो वे छाए बाबा खैर ता है छा गाल अर्जू खैर ता है मंठार सौट जलाल है खैर मासी खैरा है तुझे पी के बालाज खान वारन मारे छड़ियो ना अर्जू हे तू छापे छी बालाज खान मंठार परेशान न थी अल्लाह भलो कंदो। नादर अफजल खान वाला जालिम थी नादर इनके ॾिसणो पवंदो। नादर पहिरें ई वरी देर थी वई आहे। मंठार अफजल खान वाला वॾा जालिम थी एड़ियूं गोलियूं हणदासेस इन जा आंडा असां कढदासे। सरदार हलो तो बालाज खान वारन के टांडा ॾेई तू टांडा। सरदार एड़ी गाल में देर ना है कभी। सरदार अज तो ॾाढो मज़ो ईंदो। सरदार हलो तो हलो पोइ देर छा जी।
मंठारा पहिरियों वार बालाछान वारनि कयो आहे, ॿियो वार असां कंदासीं। हलो त हलो, पोइ देरि छा जो, अचो साथियो। खुदा हाफिज। अचो हलूं। वो तो असांजी खेत आहे जहिड़े ते अचो सही, मां बि हलंदुमि। सामान पंजा पैर जानू पहले ही मुझे आता बची वे हैं हाणे कोन बचंदे न
न जावे साहब तू मांगे छा मारे दे मां अज तो के हथन से मारी दोस नादर ए मंठार अज ता बई मजा था मरदो अचे थी गुरु जमानी काने वञे तो पुलिस में दाड़े ने झेड़ो हले तो अॻिते हली मरदे छा आती भी भला ॿुधा तो आओ यार चई जाई तो हिक गुरु धमाली बचड़े वा मने खाने लगे को खोली बचड़ा वता पिन हल हालू भाई ते भाजू बालाज खान खान अफजल खान के ना सरदार ना बालाज खान मरण जे लाइ तैयार थी वञ सरदार सरदार जानू सरदार मेरा दर्द बेबस करे मैं वडेरा ओ वडेरा दर्द लाचार करे मैं वडेरा आपो ओ वडेरा ओ वडेरा बो ओ कमदार आने पाजो ख्याल करबो अल्लाह के मन मोमो गुला सन मौके चला मोमो गुला सन अल्लाह के मन मा नो गरीबान ना थोड़ी थोड़ी शैतानी अरे वचो वचो नादर असां पंहिंजा सॼा दुश्मन मारे ख़त्म करे चुका आहियूं ठीक है यार मां हाणे हलां थो चङो यार वॾी महिरबानी तुंहिंजी नादर हो तुंहिंजी मुस्कान अचे थी ठीक है यार खुदा हाफ़िज़ अदा मुस्कान असांजा मोहब्बत जा दुश्मन सॼा मरी विया हसते उम्मीदा दा सितारा होर कोई नहीं गुनाहगारा वास्ते दवारा होर कोई नहीं हसते उम्मीदा दा सितारा होर कोई नहीं गुनाहगारा वास्ते दवारा होर कोई नहीं
मुश्किलां दा हल वे अली मौला अली मौला अली मौला अली 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 कहना ते सवाब पल पल रे सवाब पल पल रे अली मौला अली मौला अली मौला अली अली ने कब पैदा होना कितनी वड्डी गल है उसे वाल रब हुंदा अली जेदे वाल है ने कब पैदा होना कितनी वड्डी गल है उसे वाल रब हुंदा अली जेदे वाल है मौला अली लासी ने लेंदे मौला अली लासी ने लेंदे मिल जावे जे कोई बेपर बम बम अली 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 कर हर बम अली 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 कर बम बम अली 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 कर हर बम अली 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 कर बम बम अली 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 बम बम अली 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 बम बम अली 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 मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली 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 बम बम अली 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 कर हर बम अली 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 कर बम बम अली 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 कर हर अली 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 कर हर बम अली 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 कर रब दा राज मौला अली 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 रब दा राज मौला अली 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 दिला दी आवाज मौला अली 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 दिला दी आवाज मौला अली 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 जिंदगी दा साथ मौला अली 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 आशिकां दा नाद मौला अली 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 बम बम अली 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 लाला सिकंदर खान वीडियो स्टूडियो शिकारपुर